खैरपुर यूसी शादी शहीद आज़ाद उम्मीदवारनि इलेक्शन मुहिम तेज़ी सां शुरू कई वई आहे। इन हवाले सां उम्मीदवारनि यूसी शादी शहीद में वाइस चेयरमैन जो उम्मीदवार लाला अब्दुल गफ़ार धारे जो यूसी जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां गॾिजाणियूं ऐं जलसा मुनक़िद कया, जिन में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जिते आज़ाद उम्मीदवार अब्दुल गफ़ार धारे जो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त यूसी शादी शहीद में तरक़ियाती कम गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां नाहिनि थिया। इलाइक़े ऐं यूसी शादी शहीद में पाणी जी तालीम शदीद खोट आहे। हिन जदीद दौर में असांजे घरनि में गैस बि नाहे। हिननि हुकूमत खां मुतालबो कंदे घुर कई त यूसी शादी शहीद में पाणी ऐं गैस समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।